सिंध टीवी नेटवर्क मज़लूमनि जो सगारो आवाज़ आहे। ख़ासि तौर सिंधी क़ौम जो भरझलो ऐं भरवसे जोॻो इदारो आहे जंहिं मुख़्तसिर वक़्त में धरती धड़ियुनि ख़िलाफ़ सियासी अटकलुनि, चालबाज़ियुनि, अवाम दुश्मन फ़ैसिलनि ऐं अटकलनि आॾो हिकु मज़बूत दीवार बणिजी कंहिं बि सिंध दुश्मन फ़ैसिले, मंसूबे, ऐलान या अटकल खे कंध भर के रायो आहे ऐं अहिड़े किरदार जी मुख़्तसिर वक़्त में हिकु वॾी तारीख़ जुड़ी चुकी आहे जंहिंजो मिसाल ॿिए कंहिं इदारे में विरले ई नज़र न ईंदो। अहिड़ीअ रीति जीअं त इहो इदारो पंहिंजो पाण खे धरती धड़ियुनि जो वारिस इदारो सम्झे थो, तंहिं करे तालीम, सिहत, साफ़ पाणी जी हासिलात ऐं ॿियनि बुनियादी हक़नि जी हासिलात लाइ ज़िमेवारी बि मथसि वधीक लागू थिए थी ऐं उन ज़िमेवारी अदा करण में हेल ताईं सिंध टीवी नेटवर्क भरपूर नमूने निभाउ बि कयो आहे। समाजी, मुल्की, बैनुल अक़वामी इंसानी हक़नि जी हासिलात मां नौजवाननि जा हक़ बि अची वञनि था, जंहिंजो पूराव ऐं अदायगी करणु बहरहाल रियासत जी ज़िमेवारी आहे ऐं उन ज़िमेवारी अदा कराइण लाइ कुझु साल पहिरीं नौजवाननि जे हक़नि जी हासिलात लाइ सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जी सरबराही में समूरे सथ फ़ैसिलो कयो त सिंध टीवी नेटवर्क हूअं त मजमूई तौरु सियासी ऐं समाजी हवाले सां सिंध केस पंहिंजे माण्हुनि जे ख़्यालनि ऐं उमंगनि पटांदड़ रखंदो आयो आहे, पर सिंध अंदरि रांदीगरनि जे हक़नि ते अधु सदीअ खां वधीक जी तारीख़ दौरान मांधाणी फिरियल आहे, जंहिं करे सिंधी रांदीगरनि जो आवाज़ भरपूर नमूने उथाइणु घुरिजे। उन गॾियल सलाह, गॾियल मशवरे, तोड़े गॾियल क़यादत वारे ऐलान बाद सिंध टीवी नेटवर्क सिंधी रांदीगरनि जो आवाज़ बणिजणु शुरू थियो। सभ खां अॻु मलाखड़े जे रांदीगरनि लाइ जाखोड़ कई वई। शेर सिंध शेर मीरबर जंहिं मलाखड़े रांदि में दुनिया जे टिनि मशहूरु रेसलरनि खे बेदसे धूड़ कयो, तंहिं बाबति तफ़सीली डॉक्यूमेंट्री आणे इहा घुर कई वई त शेर सिंध लाइ सदारती एवार्ड जो ऐलान कयो वञे। मलाखड़े रांदि जे मैदाननि खे शेर सिंध जो नालो ॾिनो वञे ऐं सिंध गेम्स में संदसि नाले पुठियां शील्डूं जारी कयूं वञनि। सिंध टीवी नेटवर्क पारां उहा वेड़ बि विढ़ी वई त सिंध स्पोर्ट्स बोर्ड बजाए सकाफ़त वारे खाते में मलाखड़े रांदि खे आंदो वञे। रिटायर्ड पहलवाननि लाइ वज़ीफ़ा मुक़ररु कया वञनि। मल वेढ़ाकनि लाइ बि पघारूं हुजणु खपनि। बीमार पहलवाननि जे इलाज लाइ सरकार खे सहायता करणु खपे ऐं हर ज़िले हेडक्वार्टर में मलाखड़े जे रांदीगरनि लाइ हिकु मैदान ॾिनो वञे जिथे कोच बि मुक़ररु कया वञनि त जीअं सिख्या वारो अमल जारी रहे। सिंध टीवी नेटवर्क पारां इहो एहतजाज ऐं मुतालबनि जी हासिलात लाइ वारसी वारो किरदारु हर फोरम ते अदा कयो वियो। ख़ासि तौरु रांदियुनि वारनि वज़ीरनि, अॻूणो रांदियुनि जो वज़ीर डॉक्टर मोहम्मद अली शाह मरहूम ऐं हाणोको सरदार मोहम्मद बख़्श महर आॾो इहो केस रखियो वियो, जंहिं बाद सिंध जे रांदीगरनि जे हक़नि बाबति मुसलसल चूंडियल नुमाइंदनि आॾो इहो केस रखियो पियो वञे। सिंध टीवी नेटवर्क पारां हिकु जाखोड़ी किरदारु अदा करण जी हिकु कहाणी हीअ बि आहे त जॾहिं मल पहलवान ग़ुलाम सरवर जतोई खे क़बाइली झेड़े में क़तलु कयो वियो त उन जबर ऐं वहशी वार्ता ख़िलाफ़ ख़बरूं ऐं रिपोर्टूं हलराए सरकार खे पहलवान जे वारसनि जी सहायता लाइ मजबूर कयो वियो ऐं सरकार पारां मल पहलवान जे वारसनि जी माली सहायता कई वई। सिंध टीवी नेटवर्क जी इन कामयाबी खां पोइ ॿी कामयाबी इहा हासिलु कई वई त सखर, शिकारपुर ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि अंदरि डॉक्टर मोहम्मद अली शाह मरहूम जी वज़ारती दौर में सिंध अंदरि मलाखड़े रांदि कुॾाई वई ऐं हाणोके रांदियुनि वारे वज़ीर मोहम्मद बख़्श महर पारां घोटकी में रोड जा मुक़ाबिला कराया विया ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में साइकिलिंग रेस मुनक़िद कराई वई, जॾहिं त कोॾी कोॾी रांदि तोड़े मलाखड़े खे सिंध जी राजधानी शहर कराची में बि आंदो वियो। इहो क्रेडिट पिणु सिंध टीवी नेटवर्क ॾांहुं वञे थो त सिंध जे रांदियुनि वारे वज़ीर मोहम्मद बख़्श महर पारां सिंध असेंबलीअ में PCB खां सिंधी रांदीगर क़ौमी टीम में खेॾाइण जो मुतालबो कयो। सिंध क्रिकेट बोर्ड जोड़ण जा ऐलान कया ऐं PCB जे गेट आॾो लाहौर में धरणो हणण जो ऐलान कयो। न रुॻो एतिरो पर मुल्क जी 70 सालनि वारी तारीख़ में सिंध टीवी नेटवर्क पारां वॾे वज़ीर समेत सिंध काबीना जे मेंबरनि खां इहो चवरायो ऐं मञरायो वियो त सिंधी ॻाल्हाईंदड़ रांदीगरनि सां ज़्यादतियूं थियनि पियूं से बंदि थियणु खपनि ऐं अध सदीअ खां वधि मुल्की तारीख़ में इहो कंहिं बि TV चैनल वारिस बणिजी न कयो हो। रांदीगर असांजा बिल्कुलु टैलेंटेड आहिनि, उन्हनि खे मौक़ो एतिरो न मिलियो आहे। कोशिशि इहा ई आहे, मोहम्मद बख़्श महर साहिबु तमामु घणी कोशिशि करे थो, असां क्रिकेट की बि काफ़ी प्रमोट कयूं था ऐं रांदीगरनि में टैलेंट हूंदो त इंशाअल्लाह ताला अॻिते ईंदा। मूंखे इहा ई आहे त उहे कोशिशि पंहिंजी जारी रखनि, महिनत कनि, इंशाअल्लाह ताला महिनत जो सिलो ज़रूरु मिलंदो आहे। इहा ॻाल्हि न आहे, पंहिंजी महिनत करणी पवंदी। इहो त
पंहिंजी महिनत करणी पवंदी, PSL या को बि मैच खेॾण में हिमत न हारनि ऐं महिनत कंदा, इंशाल्लाह ताला हुनजो सिलो मिलंदो। न बिल्कुलु मालिकी आहे। ॾिसो न, छड़ो मां त स्पोर्ट्स मिनिस्टर हाणे थियो आहियां, मतिलबु 1 साल तव्हां चओ, उनको पहिरियों बि त पीपल्स पार्टी या पंहिंजा सभु स्पोर्ट्स मिनिस्टर्स रहिया आहिनि, सभिनि एफर्ट्स कया आहिनि, ईअं न आहे नथा करनि। हाणे बि जेकी बि शइ असां स्पोर्ट्स जी असेंबली में खणी वेंदा आहियूं त बिल्कुलु लबैक बि चवंदा आहिनि। त इंशाल्लाह दिलि न हारियो असांजे नौजवान जेके क्रिकेटर्स आहिनि, जेको चाहिनि था टीम में अचनि, पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करणु, उहो इहो सम्झी वञो त असां हिकिड़ो क़दम खयोंसीं अगरि क्रिकेट लाइ, क्रिकेट बोर्ड पंहिंजो ठाहिण लाइ, त अॼु क्रिकेट तव्हांजी मोटी आई। त इंशाल्लाह ईअं ई असां प्रेशर बिल्ड कंदा रहंदासीं त पंहिंजा प्लेयर्स बि जेके आहिनि टीम में इंशाल्लाह ॾिसो था एहतिजाज ज़रूरु कंदासीं। 18 अमेंडमेंट खां पोइ जीअं माना इहे मामलात जेके आहिनि डिवॉल्व थिया आहिनि, जेके स्पोर्ट्स जा मामला बि डिवॉल्व थी करे जेकॾहिं पाण हितां जेको असां वधीक उन खे टेकअप कयूं, सॼो क्रिकेट बोर्ड ते डिपेंड न कयूं ऐं पाण उन ते वधीक ख़र्च बि कयूं ऐं पाण हिते स्पोर्ट्स खे प्रोमोट कयूं त अञा वधीक असां सुठा रिज़ल्ट ॾेई सघंदासीं। इहो प्रॉब्लम आहे, इहो प्रॉब्लम रहियो आहे। असीं उनखे कोशिशि कयूं पिया, CM साहिबु नजीब सेठी साहिबु मिलियो आहे, असीं कोशिशि कंदासीं त सिंध में जेको टैलेंट आहे उहो ॿाहिरि अचणु खपे। सो इंशाल्लाह ताला तव्हां ॾिसंदव त जेकॾहिं को सिंधी रांदीगर महिनत कनि त पाकिस्तान टीम उनखे बिल्कुलु जॻह मिलंदी। ऐं को ज़मानो हूंदो जेके असांजा इंटरनेशनल प्लेयर हूंदा, मेजॉरिटी सिंध मां हूंदा, कराची, हैदराबाद मां। सो पुराणा जी लिस्ट कढो नालनि जी, इंटरनेशनल असांजा प्लेयर हुया। ऐं हाणे इलाही घटि, मां न सम्झां अहिड़ो हूंदो सिंध जो को, इवन कराची जो को प्लेयर जेको वञी इंटरनेशनली हुन टीम में वञे, इहा वरी ज़ाती बि थिए असां सां। ऐं मां कोशिशि बि कई पोएं दौर में। PCB वाकई हुनजो जेको रवैयो आहे असां सां उहो मुनासिबु न आहे, पर बेटियूं साण पेटियूं साण बि मुनासिबु न आहे, ॿियूं शयूं आहिनि। असां कोशिशि कयूं पिया, हुननि खे इहो बि असां चयो आहे त जे तव्हां PCB वारा असां सां सही न हलंदव त असां पंहिंजो सिंध में ठाहींदासीं बोर्ड जेको आहे, इहो उन्हनि खे चयो आहे। तॾहिं ॾिठो त सेठी साहिबु हाणे आयो, CM साहिब सां मिली वियो आहे ऐं असांजा जेके खिलाड़ी आहिनि नौजवान मायूस न थियनि, इंशाल्लाह हुननि जे लाइ वधीक मौक़ा ईंदा। सिंध जी रांदियुनि वारी तारीख़ में जीअं त क्रिकेट जे मैदाननि में कुॾण लाइ सालनि जा साल रुॻो हिकिड़ो हैदराबाद रीजन ई रहियो ऐं केतिरनि ई ज़िलनि खे PCB पारां प्लेइंग राइट्स कोन पई ॾिना विया। उन लाइ जाखोड़ बि सिंध TV कई ऐं नेठि लाड़काणे रीजन जो बुनियादु अमल में आंदो वियो, जंहिं बाद मुसलसल PCB तोड़े रीजन उहिदेदारनि ऐं संदनि इनफ़रादी मुफ़ादनि, ज़रूरतुनि ऐं सियासत खे बि सिंध TV नेटवर्क वाइखो कयो। ॻाल्हि हिते ई दंगु नथी करे, पर PCB अंदरि मर्कज़ में कंहिं बि इंतिज़ामी उहिदे ते का ज़िम्मेवारी कंहिं सिंधी माण्हू खे न मिलण ख़िलाफ़ बि मुसलसल आवाज़ सिंध TV नेटवर्क ई बुलंद कयो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त डोमेस्टिक क्रिकेट जो ढांचो ठीकु करण लाइ सिंध मां शिकारपुर जाए अब्दुल हुसैन शाह खे जनरल मैनेजर बणाए लाहौर घुरायो वियो। सिंधी रांदीगरनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सिंध TV नेटवर्क एतिरे ताईं सोभ हासिलु कई आहे जो बीमार रांदीगरनि जे इलाज लाइ हिन भेरे करोड़े रुपयनि जी बजेट बि रखी वई आहे। जॾहिं PSL शुरू थी तॾहिं बि सिंध TV नेटवर्क पारां जाखोड़ जारी रखी वई। PSL जे पहिरें इवेंट वारे ड्राफ्ट में दादू जे ज़ाहिद महमूद ऐं शिकारपुर जे आसिफ़ खोसो जो केस रखियो वियो ऐं इहो वादे चयो वियो त सिंधी रांदीगर ड्राफ्ट जो हिसो हुजण बावजूदु न खेॾाइण इहा सिंध सां ज़्यादती आहे। कराची किंग्स जे मालिक आॾो दुबई में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर पारां सिंधी रांदीगर कराची किंग्स में न कुॾाइण बाबति पुछाणो कयो वियो, जंहिंमें हुन ॿी सीज़न में अमल करण जो सिंध TV नेटवर्क खे यकीन ॾियारायो। जंहिं बाद तगवाणी जे अफराज़ खोसो खे PSL जो हिसो न बणाइण ते बि मुल्क जे नाले वारे बॉलर वसीम अकरम, जंहिं चयो हो त अफराज़ खोसो श्रीलंका जे बॉलर मलंगा जहिड़ो साबित थींदो ऐं क़ौमी टीम में संदसि शानदार किरदारु मुस्तक़बिल में ॾिठो वेंदो, पर अफराज़ खोसो खे PSL जो हिसो न बणाइण ते वसीम अकरम खां बि शिकायत कई वई। टेस्ट क्रिकेटरनि आमिर सोहेल, राशिद लतीफ़, सादिक मोहम्मद, मोहसिन खान, मुइन खान, जावेद मियांदाद, आकिब जावेद ऐं ॿियनि रांदीगरनि आॾो सिंध जे रांदीगरनि सां थींदड़ ज़्यादतियुनि बाबति ॻाल्हायो वियो ऐं सिंधी रांदीगर क़ौमी टीम जो हिसो बणाइण में किरदारु अदा करण लाइ खेनि चयो वियो। उन बाद हिन वक़्तु जॾहिं PSL शुरू थियण वञी रही आहे तॾहिं बि सिंध TV नेटवर्क पारां मुस्तक़िल मिज़ाजी सां सिंध जे रांदीगरनि लाइ जाखोड़ जारी आहे। नतीजो उनजो हिन वक़्तु इहो निकितो आहे त कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में कराची किंग्स पारां रांदीगरनि जा ट्रायल्स वरिता पिया वञनि ऐं हर शहर मां रांदीगर सिलेक्ट करण जो सिलसिलो
पिणु जारी आहे, जंहिं लाइ चयो पियो वञे त पहिरें मरहले में ट्रायल वरितल शहरनि मां टीमियूं जोड़ियूं वेंदियूं, जंहिं बाद जोड़ियल टीमुनि जा पाण में मुक़ाबिला कराया वेंदा। तंहिं बाद बहितरीन रांदीगर चूंडे PSL जो हिसो बणाया वेंदा। हिन वक़्त ताईं 70 सालनि जी तारीख़ में हीउ पहिरियों भेरो आहे त सिंधी रांदीगरनि खे पंहिंजाइण लाइ कराची किंग्स पहिरीं विख खई आहे। पर इहे शक बि जनम ज़रूरु वठी रहिया आहिनि त कराची किंग्स हीउ रुॻो नुमाव या ॾेखाव साबित न करे, पर जेकॾहिं वरितल हिननि ट्रायल्स बाद बि सिंध सां वेसाघाती टेक्निकल दलील ॾेई कई वई त सिंध उहा हरगिज़ क़बूल न कंदी ऐं सिंध TV नेटवर्क पंहिंजे मिसाली किरदार वांगुरु इन अन्याव ऐं ज़्यादती ख़िलाफ़ु पंहिंजो किरदारु अदा कंदो।